मेहर शहर के बोर्ड खां बचाइण लाइ ॾिनल रिंग बंद ते कम कंदड़ शहरिन खे मेहर बचाइण ते सलाम पेश करण लाइ सिंध अवामी सिथ जो काफ़िलो नामियारे शाइर मेहर डबाई जे अॻुवाणी में मेहर पहुतो। मेहर डबाई जे अॻुवाणी में काफ़िले में रियाज़ केमटियो, रसूल बख्श खाशकेली, कामरेड खादिम चांडियो, अमजद हुसैन तुनियो ऐं ॿियनि नामियारनि समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख, इमरान मक्सी, यासिर मक्सी, सजाद चांडियो, वसीम भुर्ट, इमरान पाही, अबू ज़र बुघियो, प्रिंस अख्तर जोयो, शफीक बुरड़ो, फराज चन्ना, साबिर कोलाची, आज़ाद, अनवर कांधड़ो, रियाज़ चांडियो, रहमान कंबराणी, मंजूर महेसर, इमरान तुनियो, फताह शाह, शकील अता, सूफ़ी इम्तियाज़, मांझाई, ज़ुबैर समो, अमजद तुनियो, हाजी अब्दुल हमीद खोसो, अब्दुल हक खोखर ऐं ॿियनि खे अजरक पाराए क़ौमी सलाम पेश कयो वियो। उन मौक़े ते सेठ अमजद हुसैन तुनियो जी मेज़बानी में थियल तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे शाइर ऐं सिंध अवामी सिथ जे मरकज़ी सदर मेहर डबाई ख़िताब कंदे चयो त सिंध में ॿोॾ जी तबाहकारियुनि में सिंध जे ॾुख ऐं सूरनि जो डिघो दास्तान आहे। मेहर जे माण्हुनि हिमत करे शहर बचायो, उन लाइ खेनि जस हुजे। उन मौक़े ते सदा हुसैन चांडियो, अमजद तुनियो, हबीब हज़ूरी, अब्दुल हमीद खोसो, अब्दुल हक खोखर, लियाकत सिंधी, जान मोहम्मद झुंडीर, अहसान सुमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। प्रोग्राम में मेहरान टीवी मेहर जे रिपोर्टर रियाज़ चांडियो खे बहितरीन रिपोर्टिंग करण ते अजरक पारायो वियो, जेको हिन नामियारे समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख खे पारायो ऐं चयो त असां खां वधीक महिनतूं डॉक्टर मोहम्मद खान शेख समेत सवें शहरनि जूं आहिनि।